नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां सूबाई वज़ीर सियाहत ऐं सक़ाफ़त सैयद सरदार अली शाह के ज़िले थरपारकर में सावणी जी तेज़ बरसातनि जे पेश नज़र उपाह बाबति निगरानी जी ज़िम्मेवारी मिलण बाद सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह अॼु मिठी पहुची दरबार हाल मिठी में ज़िले इंतज़ामिया लाॻापियल खाते जे अॻुवाणनि सां गॾिजाणी कई है ऐं इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो है। सिंध लाइ मुख़्तलिफ़ फोकल पर्सन मुक़ररु कया आहिनि हर डिस्ट्रिक्ट लाइ। तो उनमें वज़ीर साहिबान आहिनि, कुझु एडवाइज़र साहिबान आहिनि, कोई MP MNAs आहिनि, तो उहे पंहिंजे डिस्ट्रिक्ट्स में वञी जेके डिस्ट्रिक्ट ॾिना विया आहिनि उन्हनि खे उते वञी उते एमरजेंसी जी सूरत हाल खे या ख़ुदा ख़ासिता का इम्कानी कहिड़ी सूरत हाल थी सघे थी उनखे मुंहुं ॾियण लाइ उते कैंप कनि ऐं उतां जी इंतिज़ामिया सां मीटिंग कनि, उनजे इंतिज़ामात खे ॾिसनि, इंतिज़ामिया खे सुजाॻ रखनि त जीअं माण्हुनि खे वधि खां वधि रिलीफ मिली सघे। त थरपारकर डिस्ट्रिक्ट इन हवाले सां मूंखे मुक़ररु कयो वियो थरपारकर में ऐं आउं तव्हांजे साम्हूं मौजूदु आहियां। घर जे मुंदि घर जे हिकिड़े बाशिंदे तौरु मूंखे हिन ॻाल्हि जो अंदाज़ो आहे त थरपारकर लाइ त ॾींहुं रोमांस आहे, उन लाइ उनजी ज़िंदगी आहे। हू बारिश में त सवे हुस्ना क्यों ॾिसे थो, छो ज़िंदगी उनजी बारिश सां आहे। ऐं पर सूरत हाल थिए थी कॾहिं कॾहिं माण्हुनि लाइ मुसीबतूं थियनि थियूं की गुज़िरियल साल किवड़ियूं हुयूं विझी किरियूं, उन में काफ़ी माण्हुनि जो जानी नुक़सानु थियो, केतिरनि माण्हुनि जा घर ठही विया हुया। ख़ुदा न ख़ासिता अहिड़ी सूरत हाल थिए थी त उनखे सरकार कीअं मुंहुं ॾिए, त उन सॼे मामले खे ॾिसण लाइ तव्हांजे साम्हूं मौजूदु आहियां। जेको सवाल तव्हांजो मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।